त साईं अब्बासी साहिब अर्ज़ आहे त हिकु दावत ते था वञूं, पंधु परे हो, बगी कईसीं, बम लॻी चढ़ी वेठासीं। हलंदे हलंदे अदा बगीअ जे फीथे जी चिचड़ी निकिरी वई। असां वञी फाको कयो, पर शुक्र थियो जो नाले वारा धक न लॻा, बची वियासीं। पासे में चांहि जो होटल हो, दिल में चयोसीं त जेतर बगी ठहे तेतर चांहि जो कोप पी था वठूं। अधे होटल वारे खे चयोसीं त अदड़ा असांखे का चंगड़ी चांहि ठाहे प्यार, हरू भरू घोड़ो वेचारे न ॾिजाए। अदा मुड़ुस भलो ॿ कोप सिक सां ठाहे ॾिनई। उथण वक़्तु अर्ज़ु कयोसीं त अदड़ा ॾोकर घणा थिया? चयईं त मौलाना साहिब 2 कोप 12 रुपया। वठी त बाहि वई, पर छा कजे? चयोसीं त अदा मेहर में ऐं ॿिए मुल्क में 3 रुपए कोप, त हिते वरी 6 रुपए। तंहिंखे चयईं त हीअ ॿाहिराड़ी आहे, हिते असांखे खंड जो किलो 24 रुपया थो मिले। असां माठड़ी करे बगी 4 थी वई, ख़ैर सां पंहिंजो सफ़र जारी रखियो। अञा 6 किलोमीटर पंधु हुयो अदा। दिल में ख़्याल आयो त का नई शइ तयारु कंदो हलां, पर अॻ में खंड खे थो खणा। पोइ ॿियूं ॻाल्हियूं बि यादि ईंदियूं वयूं त कीअं 60 रुपए ते शेर चणनि जी पली वरितीसीं, जेका सॼो ॾींहुं सोए सोए मझंदि जो तोड़ीसीं त मुनो पाव मोड़ निटा, ॿी सभु पली बकरी खाई ड्रॉ कयो। पोइ अदा हिसाब कयूं त इहा पली असांखे 250 रुपया किलो में पई। या वरी मच्छी वठण वञ त मच्छीअ ते बि मेला लॻा पिया आहिनि। असांजा मीर ॿार ॿाहिरि ईअं था रड़ियूं कनि ॼण जबल जा सनासी जड़ियूं बूटियूं था विकिणनि। वरी जिथे पिया वञूं जिथे इहा रण लॻी पई आहे त अदा असांजे मुल्क जा मिंबर सदको वञूं उन नाले तां, जेका बि साइकिल नलकनि मशीनुनि जी ट्रक भरिजी थी अचे, सा ॼण ॼाई कान हुई। होरियां होरियां वञनि त पाण करतींदा ऐं हज़म कंदा। मजाला जो कंहिं मिसकिन माई रंगार खे को ज़कात मो फाटल रुपयो तरीअ ते रखियनि। अदा आख़िरकार आ ग़रीबा कहर खुदाई अचे जो ओचिता छापा लगन, त न बचन को नलको, न बचन का साई, न बचन का सिलाई वाली मशीन, अदा न बचन का साइकिल जैसे साईं जन चढ़ी के चक्कर ॾियनि। मतलब त ॿिया बि घणा गुल फुल गॾु करे मुंहिंजी पंहिंजो गुलदस्तो गॾु कयो। महिरबानी करे ॿुधो।
चाणी हथ हण ते सुबाणी 20 रुपया खंड किलो खा पुट घाणी हथ घण ते सुबाणी कभी उमाल कटी करे अर्शत गालूं दगती वयूं दालूं काल कभी उमाल कटी करे अर्शत गालूं दगती वयूं दालूं ऐं करे साग जो अघ पाण थो ॼाणी हथ घण ते सुबाणी 20 रुपया खंड किलो खा पुट घाणी हथ घण ते सुबाणी गाल दा ख़राब कई जॾूं वधी आ खुद कहीं न लधी आ दाल ता ख़राब खाई ढिढ जो वधी आ सुध कहीं न लधी आ सब को चवे दर्द अचे राज जी राणी हथ हण ते सुबाणी को जो चवे दर्द अचे राज जी राणी हथ हण ते सुबाणी 24 रुपया खंड किलो खा पुट घाणी हथ घण ते सुबाणी रही सचत निकाल वठी जजमज जाजा भर पासे में भागा जम लई सचत निकाल वठी जजमज जाया भर पास में भाग्या
तूं